मोबाइल जे शौक़ तोखे किथे थई पुॼायो। मोबाइल जे शौक़ तोखे किथे थई पुॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। अचे जे आज़ान थी मोबाइल में गुमो आ। मोबाइल जे ख़ातिर कंदो ॿिया न कमा। अचे जे आज़ान थी मोबाइल में गुमो आ। मोबाइल जे ख़ातिर कंदो ॿिया न कमा। तोखे फेसबुक ऐं व्हाट्सअप भुलायो। तोखे फेसबुक ऐं व्हाट्सअप भुलायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मोबाइल जी शौक़ तोखे किथे आ पुॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। निमाज़न जे वक़्त ते तूं हलाईंदो नेटा। निमाज़न पढ़ण में कंदो सुस्ती लेटा। नमाज़न जे वक़्त ते हलाईंदो नेटा। निमाज़न पढ़ण में कंदो सुस्ती लेटा। यहूद नसारा ने तोखे इन में अड़ायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मोबाइल जे शौक़ तोखे किथे आ पुॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मोबाइल ते जेॾो तवज्जो करीं थो एॾो दीन ॾे तूं न ध्यानु धरें थो। मोबाइल ते जेॾो तवज्जो करें थो एॾो दीन ॾे तूं न ध्यानु धरें थो। मोबाइल हथां पंहिंजो दीनो फुरायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मोबाइल जे शौक़ तोखे किथे आ पुॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। यहूदनि ही चाल खेॾी दुश्मनीअ जी तूं बि हिकिड़ी चाल सिख दुश्मनीअ जी। यहूदनि ही चाल खेॾी दुश्मनीअ जी तूं बि हिकिड़ी चाल हा सिख दुश्मनीअ जी। नेट ते तूं दीन खे नेट ते दीन खे सॼो ॾींहुं फैलायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मोबाइल जे शौक़ तोखे किथे आ पुॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मुस्तफ़ा पियासीअ जी मञ तूं नसीहत। मोबाइल ते फैलाए जो मन हीअ वसीयत। शैतानी कमनि जे लाइ न हलायो। शैतानी कमनि जे लाइ न हलायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। मोबाइल जे शौक़ तोखे किथे आ पुॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो अलॼायो। पंहिंजी मुसलमानीअ खे तो